अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त जेका ओठे खे गोली लॻी आहे, छा ओठो बची वेंदो, मीरा इन खे बचाइण में कामयाबु थी वेंदी या ओठो हिते पूरो थी वेंदो, या ओठे खे मतिलबु हिकिड़ो पासो ओठे जो सुकी वेंदो इन गोली लॻण सां। छा इहो ओठो हाणे छा सम्झंदो त गोली उन खे कयईं हई? हाकिम ख़ान ते शक कंदो या कमाल ख़ान ॾिसी भॼी वियो ऐं कमाल ख़ान ते जेको आहे हाणे भरोसो ओठो कान कंदो, या मीरा जे ॻाल्हियुनि में अची ओठो सुधरी वेंदो? जेको कुझु थियणो आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढिड़े वीडियो में। महिरबानी करे इन वीडियो खे पूरो ॾिसिजो ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, हाणे नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त मीरा जेको आहे जी गोली कढण में कामयाबु थी वेंदी ऐं ओठो फ़िलहालु बेहोश थी वेंदो ऐं ओठो मरंदो कोन, ओठो बची वेंदो। आहिस्ता आहिस्ता मीरा जे ॻाल्हियुनि जो ओठ जे मथां असरु शुरू थी वेंदो ऐं ओठो आहिस्ता आहिस्ता सुधरण जे रस्ते ते अची वेंदो। तव्हां इहो बि ॾिसंदो त कमाल ख़ान पटड़ी खां उतां पुछ कुई में हेठां करे भॼी वियो। अहिड़े हिसाब सां हाणे ओठे जो भरोसो ख़तमु थी वियो कमाल ख़ान जे मथां त जेको आहे कमाल ख़ान धोखो ॾेई वियो ऐं आयो ई कोन, ओठे खे गोली लॻी। ऐं हाणे जेको आहे हाकिम ख़ान ईअं सम्झंदो त जेको आहे ओठे वारनि खे गोली ईअं हई कमदार, लेकिन ओठो सम्झंदो त हाकिम ख़ान धोखो कयो आहे। कमाल ख़ान बि ईअं सम्झंदो हाणे इन्हनि जो जहिड़ो पाण में शुरू थी वेंदो। इन जो फ़ाइदो रईस गफ़ार ख़ान ऐं रबन ऐं वारिस वारनि खे पवंदो। ऐं जेका अहमद शाहिदी ॾिए थो त वञी कमदार गोली हई आहे, इहा जेका शाहिदी जे घाटे में पइजी वई। छाजे करे? कमदार त फायर कयो हवाई, लेकिन अहमद सोचण जो मक़सदु इहो आहे त गोली इन हई आहे। बहरहाल जहिड़ो अञा मचंदो इन्हनि जो वक़्ती तौरु जेको आहे हाकिम ख़ान खे धचको लॻंदो इन शइ जो। कमाल ख़ान ऐं ओठे जी मुसीबत पंहिंजे घाटे में विधी आहे। हुन फ़िलहालु ओठो कुझु केसिताईं ताईं ज़ख़्मी बि हूंदो ऐं मीरा जो ॻाल्हियुनि जो उन मथां असरु शुरू थी वेंदो। थी सघे थो आहिस्ता आहिस्ता ओठो सुधरी वञे ऐं काफ़ी किस्तनि खां पोइ मथां ओठो पटड़ी ते बि अची वञे। बहरहाल ही वारिस ऐं रबन ज़बरदस्त कयो आहे ऐं कमाल ख़ान जी जेको आहे न दिलेरी जी बि ख़बर पइजी वई ओठे खे, जंहिंजे मथां ओठो भरोसो कंदो उहो ई अध में छॾे हले वियो। बहरहाल दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब फॉलो कंदा। ख़ुदा हाफ़िज़।